अस्सलाम वालेकुम। तव्हांखे A-Info TV में भली कार चइजे थो। अॼोको वीडियो असांजो माकड़ जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कजो, तव्हांजी वॾी महिरबानी। अचो त हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। हिन उॾामंदड़ जीत खे सिंधीअ में माकड़ चइबो आहे। माकड़ सेरा में रहे थी। जॾहिं बि सेरा जो गर्मीपद वधी वञे थो, माकड़ हिकु मेड़ाके जी सूरत में उॾाम करे थी। माकड़ में उॾण जी सलाहियत वॾे तइदाद में मौजूदु आहे। ही कई मील उॾरी सघे थी। रस्ते में ईंदड़ हर फसल ऐं ॿूटे खे चटे नास करे सघे थी। हीअ एतिरे तइदाद में हमिलो करे थी जो हिन जे वॾे मेड़ाके जे करे सिज जी रोशनी ज़मीन तां ग़ाइबु थी वञे, ॼणु मथां ककर अची विया हुजनि। होलीअ जे हिसाब सां माकड़ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी थिए थी। के वॾियूं, के नंढियूं, के ॻाढ़े रंग जूं थियनि थियूं, कुझु ज़र्द रंग ऐं सफ़ेद रंग जूं थियनि थियूं। माकड़ खे 6 टंगूं थियनि थियूं, 2 सीने में, 2 विच में ऐं 2 पोयां। माकड़ जे आना लाहिण जो अजीब तरीक़ो आहे। जॾहिं हीअ आना लाहिण जो इरादो करे थी त बंजर ऐं सख़्तु ज़मीन जो इंतिख़ाब करे थी। आना लाहिण वक़्तु पंहिंजे पुछ सां 4 इंच ताईं सोराख़ करे थी ऐं उन में आना लाहे थी। उते ई गर्मीअ जे करे बच्चा फुटी अचनि था। जीतनि जी दुनिया में माकड़ वॾी मुनफ़रद हैसियत रखे थी। ही इंतिहाई मुनज़िम थिए थी। ही कंहिं तरबियत याफ़्ता फ़ौज वांगुरु हमिलो करे अॻियां पोयां तबाही जे दास्तान छॾे वञे थी। हीअ हिकु जथे जी सूरत में फसलुनि जो रुख़ करे थी। माकड़ जॾहिं हमिलो करे थी, उहा हिकु फसल जे सिरे खां दाख़िल थिए थी ऐं फसल जे ॿिए सिरे मां निकिरे थी। माकड़ वॾे लश्कर जी सूरत में उॾरे थी। पंहिंजे सरदार जे हुक्म जे ताबे हूंदी आहे। माकड़ जो सरदार जंहिं तरफ़ परवाज़ करे, लश्कर बि उन जे पोयां उॾरे थो। माकड़ में कुदरत अहिड़ी सलाहियत ॾिनी आहे जो हिकु ई वक़्तु गॾिजी उॾाम करण ऐं ज़मीन ते गॾिजी लहण जी सलाहियत रखे थी। माकड़ पंहिंजी उॾाम काफ़ी ऊचाईअ ते कंदी आहे। माकड़ जी उॾाम वक़्तु रफ़्तार 33 किलोमीटर फ़ी कलाक ऐं ज़मीन ते हलण वक़्तु 333 मीटर फ़ी कलाक आहे। अरब ऐं अफ्रीकी मुल्कनि में माकड़ अक्सर पैदा थींदी रहंदी आहे, छो त माकड़ खे पंहिंजो नस्ल वधाइण लाइ वारियासी ज़मीन घुर्बल हूंदी आहे। वारियासी ऐं रेगिस्तानी ज़मीन ते लगातार 2-4 महीना वक़फ़े सां बरसाति पवे ऐं लगातार 4 महीना ज़मीन मुसलसल आली रहे त माहौल माकड़ जे नस्ल वधाइण लाइ साज़गार थी वेंदो आहे, छो जो मादी वारियासी आली ज़मीन में सोराख़ करे उन में आना लाहींदी आहे ऐं सोराख़ बंदि करे छॾींदी आहे, जंहिं बाद 6 खां 8 ॾींहंनि में बच्चा पैदा थी वेंदा आहिनि। हिकु माकड़ 8 खां 10 हफ़्ता ज़िंदा रही सघे थी। हर महीने माकड़ 5 खां 7 ॾींहनि जे वक़फ़े सां 1 खां 5 पौध ॾिए थी। हर पौध में 30 खां 50 ताईं आना थी सघनि था। हू 2 हफ़्तनि ताईं खूब खाए थी ऐं पंहिंजे जिस्म खे मज़बूत करे थी। उन दौरान हिन जा पर निकिरनि था ऐं बालिग़ थी वञे थी। जेकॾहिं मौसम ऐं हवा मुनाफ़िक़ हुजे त माकड़ 3000 किलोमीटरनि ताईं लाॻीतो सफ़र करे सघे थी। ॾिसजे त माकड़ ॾींहं जो सफ़र करे थी ऐं राति जो आराम करे थी। माकड़ समुंड में सिधो 10 ॾींहंनि ताईं सफ़र करे सघे थी। दरअसल ही पाणी में तरे थी। जॾहिं पहिरियों झुगिटो पाणी में लहे थो, हू मरी वञे थो। उनखां पोइ मुअल जिस्म समुंड में तरणु लॻनि था ऐं माकड़ उन्हनि मुअल माकड़नि ते वेही तरण जो सहारो वठी सघे थी। हिकु टोले में करोड़नि जे तइदाद में माकड़ थी सघे थी। माकड़ 2 किलोमीटर मथे ताईं उॾरी सघे थी। माकड़नि जो टोलो 1 मुरबा किलोमीटर ते थी सघे थो। माकड़ हिकु ॾींहं में पंहिंजे वज़न जेतिरो खाधो खाई सघे थी। हिन वक़्तु माकड़ बलोचिस्तान खां सिंध में दाख़िल थी चुकी आहे। बलोचिस्तान में तबाही मचाइण बाद सिंध जे फसलुनि ॾांहुं रुख़ रखी चुकी आहे। पाकिस्तान समेत ॾखिण एशिया में हवाऊं मामूल खां वधीक हली रहियूं आहिनि, जंहिंजे करे मींहं पिया ऐं ईअं जुनूब मग़रब ऐं सऊदी अरब, ईरान ऐं ख़लीजी रियासतुनि मां पहिरों भेरो माकड़ खे पाकिस्तान में राहदारी मिली। 2003 खां 2005 ताईं माकड़ विच अफ्रीका में तबाही मचाई। 100 सैकड़ो फसलुनि खे तबाह करे दुनिया में माकड़ जा घणा हमला काज़किस्तान में थियनि था। हुकूमत उन जी रोकथाम लाइ सालियानो $1 करोड़ 18 लख ख़र्च करे थी। माकड़ जो टोलो जेतिरो वॾो हूंदो आहे, ओतिरो उन खे क़ाबू पाइणु ॾुखियो हूंदो आहे। माकड़ अरबनि जी पसंदीदा खाधो आहे। अरब में अफ्रीकी मुल्कनि में माकड़ पैदा थियण ते माण्हू माकड़ पकिड़े हवादार ॿोरियुनि में विझी मार्केट में वञी विकिणंदा आहिनि, जंहिंखे ख़रीदार शौक़ सां फिराई करे पचाए खाईंदा आहिनि। माकड़ जे हमले खां पोइ सऊदी अरब जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि में ज़िंदा माकड़ जूं थेलियूं विकिरो थियनि थियूं। कुझु अरब ही वापारु ऑनलाइन बि कनि था। सऊदी अरब में माकड़ पसंदीदा ग़िज़ा हुजण करे स्टॉक एक्सचेंज में क़ीमतुनि जी लाह चाढ़ जे करे माकड़ जी क़ीमत बि हेठि मथे थींदी रहे थी। यादि रहे त माकड़ जो शिकार करण लाइ राति जो वक़्तु मुनासिबु रहे थो, छो जो राति जो हिन जे परनि में उॾण जी ताक़त नथी रहे।
सऊदी अरब जे मक़ामी मार्केट में माकड़ जी थैली 50 रियालनि में विकिरो थिए थी, पर हाल में माकड़ जी कमीअ जे करे हिक थैली जी क़ीमत 200 रियाल यानी 7000 रुपयनि ताईं पहुची वई आहे। माकड़ विकिरो कंदड़ वापारियुनि जो चवणु आहे त बाज़ार में ज़िंदह माकड़ विकिरो कई वञे थी। माकड़ जंहिं इलाइक़े में हमिलो करे थी, वापारी उते अधु राति जो वञी पकड़नि था, छो जो राति जो उन वक़्तु माकड़ वणनि जे पननि खे चिंबड़ी आराम कंदी आहे ऐं उॾण जी सलाहियत हिन में नाहे रहंदी। ॾींहं जो माकड़ खे पकड़णु इंतिहाई ॾुखियो हूंदो आहे। अरब मुल्कनि में ख़ासि तौर ते सियारे में माकड़ जी क़ीमत आसमान सां ॻाल्हियूं कंदी आहे। अरब माकड़ खे ख़ुश्कीअ जो खॻो चवंदा आहिनि। उन्हनि मुताबिक़ जेतिरी खॻे में ताक़त थिए थी, ओतिरी ताक़त माकड़ जे खाधे मां मिले थी। सऊदी अरब में ज़िंदह माकड़ ख़रीद कई वञे थी ऐं उन जे पचाइण जा 2 तरीक़ा आहिनि। पहिरियों तरीक़ो इहो आहे त माकड़ खे पाणीअ में उॿारण खां पोइ उन खे तेल में तरियो वञे थो ऐं पंहिंजे पसंदि जा मसाला विधा वञनि था। ॿियो तरीक़ो इहो आहे त माकड़ खे चांवरनि में पचायो वञे थो ऐं अफ्रीका में माकड़ खे ख़ुश्क करे पचायो वेंदो आहे। कुझु मुल्कनि में माकड़ खे समोसनि में विझी पचाए खाधो वञे थो। माकड़ मां कुकड़ियुनि मच्छियुनि जो बहितरीनु फीड तयारु करे सघिजे थो, जेको मच्छी ऐं कुकड़ियुनि जे तेज़ीअ सां वज़न वधाए सघे थो, छो त माकड़ में प्रोटीन कार्बोहाइड्रेट जी झझो मक़दारु मौजूदु आहे। इहो कुझु माकड़ जे बारे में तफ़सील जेको असां तव्हां सां शेयर कयोसीं। उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं वीडियो खे लाइक कजो। तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।